बस मां छा कया मकरूज़ा आल अयाला मुझो पुट बोते मदीने में कैद लगो पे उन्हें पुट भी कैद हो मुझो पुट मुसलमान वट कैदा मकरूज़ भी आया आल अयाल भी आ ये कर्ज़ी न जहां आल अयाल जो फिक्र न हो जे हा मक्के बान करा हा मदीने में पहुंचा हा चवे तो माज़ल्ला मदीने वारे जे लाए तो हुजूर के मां शहीद करे अचा हा जरे सफान उमर जी आ गाल बुधी कि वो देर छा दिया अब बाहर ने फकीर चलियो ना कैसे छा कंदा मुखे ता बुधायो बुधो तो खौर सा बुधो मां डोईड़ा ही बोली के इनके खणी छेद नहीं पानी नहीं कि वो देर छा दिया कर्ज जो फिक्र न कर तुझो कर्ज मुझे मथा माला है छदींदुस औलाद जो फिक्र न कर जेको मुझे घर में पचंदो तुझा बच्चा भी होई खाईंदा पर पंहिंजे इरादे खां पोते न हटो वञ हलियो मदीने में ई पाण में तय करे निकता त ॻाल्हियूं तूं ऐं मुंहिंजे विच में तय थी आहे टे माण्हूअ खे ख़बर ई न आहे ॿुधाइणी बि कंहिंखे कान्हे जे बस तूं ऐं मुंहिंजे विच में इहो राज़ रहंदो उमर उथो तलवार घरों खई ज़ारो न खे ॾियाराई ज़र आलूद करे मके मां निकितो मदीने में पहुतो मस्जिद नबवी शरीफ़ जे जीअं ई ॿाहिरां आयो हज़रत उमर फारूक जी हुनजे मथां नज़र पई ॾिसे ख़ुदा जो दुश्मन आहे छो त उन वक्त में उनके मुसलमान वडे हिकड़े खराब नाले सां सॾींदा हुआ मां वो लफ्ज़ भी कोन थो खणा छो त बाद में इहो मुसलमान थी चुको हुयो जी ख़ुदा जो दुश्मन हे कीअं तलवार खणी हिते पहुतो आहे हज़रत अमीर उमर अॻिते वधिया हिन क्यारी वारी जाइ खां पुठीअ तां उनखे वरितो तलवार बि उनजी काबू कयो मुसलमाननि खे चवणु लॻो जल्दी जल्दी अंदर हलो मस्जिद नबवी शरीफ़ में हुज़ूर वेठा ही तमामु घणो चालाक माण्हू आहे हुज़ूर ते हमलो करे को तकलीफ़ न रसाए मां हिनखे पकड़ियो थो अचां तव्हां हली हुज़ूर जे साॼे ऐं खाॿे खां वेही रहियो मुसलमान अंदर अची वेठा हिनखे वाह हज़रत अमीर उमर अंदर वठी आयो हुज़ूर जो ॾिठो अमीर उमर उनखे गले खां क्यारीअ खां झलियो वेठो थो अचे पाण फरमायो उमर उमर खे छॾ हथ हिन मां कढ हज़रत अमीर उमर त हथ इन में विधा त हुज़ूर मता हुज़ूर खे को नुक़सान ॾेई विझे हथ उनखे कढियई हुज़ूर फरमायो उनखे पोइते न विहारियो उनखे अॻिते वठी अचो उमर साम्हूं अचे वेठो हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो उमर कर ख़बर कीअं आयो आहे अर्ज़ करण लॻो साईं मुंहिंजो पुट तव्हां वटि क़ैद आहे उन्हनि क़ैदियुनि सां मां मिलण जे लाइ आयो आहियां ऐं अर्ज़ करण जे लाइ आयो आहियां त या रसूल अल्लाह क़ैदियुनि सां कुझु एहसान कयो नरमी कयो हुज़ूर फरमायोसि सचो ॻाल्हाए कहिड़े मक़सद जे लाइ आयो आहे चईसि बसि इहो ई मक़सद आहे क़ैदियुनि सां मिलण हुज़ूर फरमायो पोइ तलवार छो खईंदई अर्ज़ कई या रसूल अल्लाह तलवार भला तव्हांजो छा बिगाड़ियो छो त बदर जे अंदरि 1000 काफ़िर आया हा 313 मुसलमान मुसलमान वटि विढ़ण वारियूं 8 तलवारूं हो वो पूरो लश्कर काफ़िरनि जो मुसल्ला हो उमर चवण लॻो या रसूल अल्लाह तलवारुनि छा तव्हांजो बिगाड़े सघियो छो त हुनजो इरादो हो बदर वारे तरफ़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो सचो ॻाल्हाए चईसि बसि तलवार इन जे लाइ खई आहे रस्ते में मथां को जानवर अची वञे मूज़ी त पंहिंजे दिफ़ा जे लाइ मां तलवार खई त तलवार सां पंहिंजो दिफ़ा करे सघां हुज़ूर फरमायो मूं तोखां पुछो छो आयो आहियां चवीं तो क़ैदियुनि सां मिलण जे लाइ आयो आहियां मां तो पुछां तलवार छो खई थी चवीं तो पंहिंजे दिफ़ा जे लाइ हुज़ूर फरमायो कूड़ न ॻाल्हाए सचो ॻाल्हाए चईसि इहो ई आहे हुज़ूर फरमायो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे तूं क़ैदियुनि सां मिलण जे लाइ आयो आहीं त मके शरीफ़ जे शहर में बैतुल्लाह जे अंदरि हदीम जे अंदरि टे कॾहिं तंबू माण्हू वेठा हुया हिकु सफ़वान ॿियो तूं उमैर तव्हां पाण में इहा ॻाल्हि तय कई पाण में मुआइदो बि कयो त राज़ वारी ॻाल्हि राज़ में रहंदी ॿार कंहिंखे ॿुधाइणी कान्हे उतां तय करे आयो आहियां सफ़वान तोखे चयो तुंहिंजो कर्ज़ मुंहिंजे मथां घर ॿार जी कफ़ालत मुंहिंजे मथां तूं वञ मदीने में हुज़ूर खे वञी शहीद करे आ जेकॾहिं आयो आहियां मिलण जे लाइ त मके में मुंहिंजे शहादत ते मशवरा केर करे रहिया हुआ
रहम करण जे लाइ ॿिए नंबर ते जेका ज़रूरी शइ आहे उहा इहा आहे त जंहिं ते रहम कंदो उनजे हालात जी ख़बर बि उनखे ख़बर हुजे त जेके अली बख़्श कांधड़े जे ॻोठ में वेठा आहिनि इन्हनि खे कहिड़े रहम जी ज़रूरत आहे।